अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अनवर अली सोलंकी ॾिसी रहिया आहियो सिंध इशूज़ न्यूज़ टीवी। ख़बर शामिल कंदासीं। मोरो गचेरो रोड जाॻण मौला जे रहवासियुनि जो बासर कुर्बान सोहू जे ख़िलाफ़ सरकारी गलीअ ते कब्ज़े ख़िलाफ़ एहतजाज ऐं सख़्त नारेबाज़ी। एहतजाज कंदड़ पाड़े वासियुनि मीडिया अॻियां दाईंदे चयो आहे त कुर्बान सोहू सरकारी गिटीअ ते कब्ज़ो करे रहियो आहे, जंहिं सबबि असांखे काफ़ी मुश्किलातुनि जो मुंहुं ॾिसणो पवे थो। कुर्बान सोहू 6 फुट जी सरकारी गलीअ ते 3 फुट जो कब्ज़ो करे जॻह वधाए रहियो आहे, जॾहिं त असां उन अमल ख़िलाफ़ आवाज़ उथारियो ऐं अहिड़ियूं दरख़्वास्तूं पिणु DC नौशहर फेरोज़ समेत असिस्टेंट कमिश्नर मोरो ऐं मोरो म्यूनिसिपल इंतज़ामिया खे बि ॾिनियूं आहिनि, पर को बि तदारक न थी सघियो आहे। ऐं कुर्बान सोहू सगारो हुजण जे करे कुझु बासरनि खां असांखे धमकाए रहियो आहे ऐं पिणु कूड़नि केसनि में फासाइण जूं बि धमकियूं ॾेई रहियो आहे। असां मुतालबो कयूं था DC नौशहर फेरोज़ ताजवीन आलम असिस्टेंट कमिश्नर मोरो ऐं मोरो म्यूनिसिपल खां त सरकारी नक्शे तहत इंक्वायरी कराए ऐं कुर्बान सोहू जी माप कराए रजिस्ट्री तहत उन खे घिटी ख़ाली कराइण लाइ पाबंद कयो वञे ऐं पाड़े वासियुनि मां बेचैनीअ जी लहर ख़तम कई वञे। उन मौक़े ते एहतजाज जी अॻुवाणी आसिफ सोहू, आफ्ताब सोहू, रिज़वान सोहू, वज़ीर अली उमरानी, गुलाम नबी कोकर, लोंग उमरानी, शुएब सोहू, अब्दुल गनी सोहू, उस्ताद बचल चंद, ज़मीर सोहू, अब्दुल सत्तार उमरानी ऐं ॿिया पाड़े वारा करे रहिया। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा सिंध इशूज़ न्यूज़ टीवी।